गड़े साथ पंहिंजो सड़े पेर पुक्का करे दंद कटे उथी दिल शिकस्तो न थी दिल शिकस्तो न थी डांग फेरे तॾिस डांग फेरे तॾिस नांग नोड़ी अथई पेर बोड़े तॾिस बाह पानी अथई कंध पकड़े तॾिस शींह बकरी अथई दिल शिकस्तो न थी दिल शिकस्तो न थी दावत खिताब ॾिजे थो अवामी तहरीक जे काइम मक़ाम सदर मोहतरम अब्दुल रज़ाक चांडियो साहब के तो वो अचनि अची खिताब कनि अब्दुल रज़ाक चांडियो साहब चमन चमन में चटिया मेहंदी हज़ारे मंजर हिसाब कोने निहार थोरो बहार रुगो मक्कल गाढ़ो गुलाब कोने चयोसी जेको चपन ते आयो चयोसी जेको चपन ते आयो तरीअ ते पंहिंजी सिसी नचाए सिरी लिकाइण गिची बचाइण असां सो पढ़ियो निसाब कोने असां सो पढ़ियो निसाब कोने हिन कोस्तान बचायो कमेटी जा अॻवानो हिन स्टेज ते वेठल ठटे ज़िले जा नुमाइंदो ऐं हिन पिंडाल में वेठल मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी कारकुनो जीए सिंध जीअं मुंहिंजो क़ाइद मोहतरम रसूल बख्श अली जो साथियो कहिड़नि सूरनि जूं ॻाल्हियूं कजनि अव्हां सां कहिड़े कहिड़े प्लानिंग जी ॻाल्हि कजे तव्हां सां सूर सलजन उन गोवाड़े डैम जा या तव्हां सां सूर सलजन ज़ुल्फ़कार आबाद जा या तव्हां सां सूर सलजन हिन बिहारी ऐं बंगालिन जा या तव्हां सां सूर सलजन हिन कराची जे शहर जा आउं तव्हां खां पुछण थो चाहियां जॾहिं खां पाकिस्तान ठहियो हो तॾहिं कराची जा वारिस तव्हां ऐं असां सिंधी हुआसीं ऐं उन खां पोइ प्लानिंग कंदे तरक़ी जे नाले ते वो पाकिस्तान जो तख्तगाह जेको कराची हुयो तव्हां ऐं असां खां खसे करे हिननि तख्तगाह वरी इस्लामाबाद बनायो उन खां पोइ हिननि आराम आराम सां हिननि ॾिठो सिंधी क़ौम बग़ावत कंदड़ क़ौम आहे हिननि ॾिठो होशू ऐं हैमो खे हिननि ॾिठो दोदे सूमरे खे हिननि ॾिठो सिंध जे हुन शहीद फाज़राऊ खे त ही माण्हू माठ करे न वेहंदा ही हक़े हुक्मरानी असां खां खसींदा उन जे लाइ हुननि प्लानिंग करे तव्हांजे तरक़ी जे नाले में तव्हांजे ॻोठनि ऐं शहरनि में धारिया माण्हू क़ाबिज़ करे तव्हांखे उते लॻाइण था चाहिनि पाण सभु माण्हू सिंध जा तॾहिं ख़ुशहाल ऐं ख़ुशि पिए थियासीं जॾहिं थर मां कोयलो निकितो हुयो पंहिंजी इहा सोच ऐं सम्झ हुई त थर हाणे कराची खां वॾो शहर बणिजी वेंदो पाण सोचो हो थर जे माण्हुनि जा ॾुख सूर दूर थी वेंदा पर तव्हांखे यादि करणु घुर्जे हिन थोरे टाइम में आउं चवां थो पीपल्स पार्टी सां गॾु वफ़ाक़ी हुकूमत मोहतरम नवाज़ शरीफ़ ऐं उन सां गॾोगॾु जेका चीन सिड़पकारी करे थी उनखे उहा ख़बर न आहे त उहा सिंध जे अंदरि कीअं पई इस्तेमालु थिए उहा इस्तेमालु ही पई थिए त गोड़ाड़ो डैम उन इलाइक़े में ठाहिबो जिथों जे माण्हू खे नौकिरी ॾियणु खपे हा जिथों जे माण्हू खे रोड ॾियणु खपे हा जिथों जे माण्हू खे साफ़ पाणी ॾियणु खपे हा उन जे बजाए उन माण्हू खे लड़ाए करे उते ज़हरीलो डैम ठाहे सिंधी माण्हुनि खे कंगाल ऐं बंबांग बणायो थो वञे तीअं ई ही कोस्तान ही वॾे मां वॾो इलाइक़ो आहे हिन ठटे जो ऐं ही ठटो जेको तारीख़ी शहर आहे उन जी साहेली पटी खे ही जेके पन बिजलियूं ठाहे करे तव्हांखे ॿुधायो पियो वियो त हीअ अव्हां जे लाइ आहिनि या अव्हां जे लाइ तरक़ी जे लाइ आहिनि पर थियो छा तव्हांखे हिकिड़े बम खे हलाइण जी बि इजाज़त न आहे बल्ब पाइण जी इजाज़त न आहे हिते कंपनियूं अचनि थियूं जेके तव्हांजे लाइ प्रोजेक्ट जेके अव्हां जे लाइ खणी थियूं अचनि उहे वञनि था असीं मक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो था ॾियूं पर अचण सां अचे तव्हांजे विख विख ते रुकावट पैदा बि कई वञे पर आउं अव्हां खां मुखातिब थींदे चवां थो ही जेके असांजा मसइला आहिनि इहे असेंबलियुनि में वेठल वॾेरा न कंदा ऐं तव्हां खां थो पुछां घणा पंहिंजे ज़िले जा MP MLA वञी हिन मसइले ते सिंध जे असेंबली में को चिटो मौक़िफ़ अख़्तियार कयो हुजे को आहे
कोने को हिन ठटे के उन कराची वांगर यरकमाल बनायो पियो वञे हिन सिंध के तंहिंजे लाइ तव्हांखे उथी खड़ो थियणो पवंदो जेतिरी ॻाल्हि हिन जिदोजहद जी आहे त जॾहिं बि हिते पहिरीं हिकिड़े एक्शन कमेटी जे तरफ़ां हिकिड़ो जलसो थियो तव्हांखे यादि हूंदो उनखे 3-4 साल मस गुज़रिया जॾहिं सभिनी पार्टियुनि खे हुन में सॾु हुयो त हुन में को बि लीडर न आयो तॾहिं फ़िक़त मुंहिंजो काइब मोहतरम रसूल बख्तली जो आयो जंहिं तव्हां सां अची मुखातिब थियो त ही थर असांजो आहे ही कोस्तान असांजो आहे उनजी जिदोजहद असीं कंदासीं ऐं तव्हांखे वरी ॿियो ॿुधाइण थो चाहियां अवामी तहरीक जे ज़हन में आहे ही कोस्तान बचायो तव्हांजो रुगो मसइलो न आहे असांजे सिंध जी बका जो मसइलो आहे तव्हांखे ख़बर हूंदी जॾहिं घोड़ारो डैम जे मसइले ते सिंध जे मसइले ते अवामी तहरीक इस्लाम कोर्ट का लॉन्ग मार्च शुरू किया है उन जे चार्ट ऑफ में उन जे मुतालबन में ही कोस्तान जा जेके मसला आहिनि उहे बि उन में शामिल आहिनि ऐं तव्हांखे दावत ॾींदुसि त उन अवामी तहरीक जे लॉन्ग मार्च में जॾहिं 28 तारीख़ ते ठटे में पहुचे पाण सभु माण्हू उन जो इस्तक़बाल करियूं पंहिंजे वतन जी जेकॾहिं का बका आहे तो वो अवामी तहरीक में आए ऐं अवां खां थो पुछां सिंध जो कहिड़ो मसइलो आहे जंहिं ते अवामी तहरीक ऐं रसूल बख्तली जो न बीठो हुजे अॼु बि हिते जॾहिं दोस्तनि जूं ॻाल्हियूं पिया हलियूं फलाणियूं तंज़ीमूं तॾहिं किथे बि कंहिं अवामी तहरीक जो ज़िक्र न हुयो छो त अवामी तहरीक वटि के वॾेरा ऐं कामोरा न आहिनि उन्हनि वटि सिर्फ़ु मिसकीन असां जहिड़ा कारकुन आहिनि तंहिंजे करे आउं तव्हां खां जस्तो ॾियां तव्हां इहे जेकी हिते एतिरा माण्हू गॾु पिया हो आउं तव्हांखे सॾु थो ॾियां त हिन मसइले जे लाइ कंहिं MP MN जे बजाए डोड़ण जे बजाए अचो त लखनि जे तइदाद में गॾु थी ठटे खे ब्लॉक करियूं कराची खे ब्लॉक करियूं रोड रस्ता ब्लॉक करियूं ॾिसो त पंहिंजा फ़ैसिला कीअं था थियनि कहिड़ो फ़ैसिलो आहे जेको असेंबलियुनि में हल थियो हुजे जॾहिं 1 यूनिट मरियो वियो तॾहिं बि तव्हां जा माण्हू हुआ जिन रोडनि ऐं रस्तनि ते अचे 1 यूनिट खे ख़तमु कयो असीं चऊं था अवामी तहरीक सम्झे थी उहो जेको 1 यूनिट हुयो सिंध जे लाइ उहो अॼु बि क़ाइम ऐं मक़ाम आहे सिंधी माण्हुनि जे लाइ 1 यूनिट अञा ख़तमु न थियो आहे तव्हांजो को वॾेरो तव्हांजो को MP MLA वञी पंजाब में ईअं का कंहिं कंपनी जे आधार ते कंहिं उन ॻोठाणे खे लड़ाए त ॾिसे हीअ गैरत जो मक़ाम आहे जॾहिं को धारियो माण्हू असांजे लोड़े जी डंगरी अची पटे ऐं असीं ख़ामोश थी वेठा हुजूं ऐं हू चवनि निमाईंदा त असीं अव्हांखे तरक़ी पिया ॾियूं छा इहा तरक़ी असांखे क़बूल आहे असीं सभु गैरतमंद सिंधी आहियूं को माण्हू असांजो पाणी बंदि थो करे त उनखे मारण जे लाइ तयारु हूंदा आहियूं अॼु असांजे ॻोठनि ते हमलो पियो थिए असांजे शहरनि ते हमलो पियो थिए ऐं वॾेरनि खे ॿुधाइण चाहियां थो जेकॾहिं ही मनसूबा तव्हां जोड़िया सुभाणे तव्हां हुकुमरानी न करे सघंदा जे कराची मां तव्हां किक आउट हो त हिन अंदरूनी सिंध मां किक आउट थींदा ही रुगो तकरीर करण जो मामिलो न आहे ही सियासत चमकाइण जो मामिलो न आहे हीअ सिंधी क़ौम जे वजूद जी तारीख़ आहे जंहिंखे पाण खे सभु गॾी बचाइणो पवंदो अॼु बि हैदराबाद में अवामी तहरीक जो लखनि जे तइदाद में जलसो आहे वञी तव्हां मीडिया ते ॿुधो टीवियुनि ते ॿुधो उते मुंहिंजो क़ाइद तव्हांजे हिन कोस्तान जे लाइ बि आवाज़ उथारे पियो असांजूं भेणूं जेके उते पंधु करे अचनि पियूं उन्हनि खे रुगो थर यादि न आहे उन्हनि खे रुगो ज़ुल्फ़िकार यादि न आहे पर उन्हनि खे कोस्तान बि यादि आहे अचो त अहिड़नि माण्हुनि जो साथ ॾियूं कंहिं कुर्सी जे पोयां कंहिं वॾेरे जे पटेवाली जे पोयां भॼण जे बचाए अचो त पंहिंजो वजूद बनाए चाहियूं ही जेके कंपनियुनि वारा आहिनि आउं चवां थो जेके पैक ते वेठा आहिनि पाण एतिरा माण्हू अॼु हलूं था हुन पैक ते ॾिसां त कहिड़ो थो रेंजर्स वारो बीहे कहिड़ो थो इदारो उते बीहे अवामी ताक़त सभ खां वधीक आहे सभ खां वधीक क़ुवत अवाम जी आहे पर उहा न उन अवाम खे यूज़ करे वोट वठी इक़्तिदार में वञी उते चप सिबी वेही रहिजनि उहा क़ुवत न क़ुवत उहा खपे त जेकॾहिं कराची ते हमलो थिए त उन जे लाइ मैदान ते हुजूं जेकॾहिं घोड़ारो डैम ते उतां जे थरी माण्हुनि खे लड़ायो वञे उते बि मैदान ते हुजूं जेकॾहिं ज़ुल्फ़िकार जे नाले में दारनि जी लोथ अचे उनखे बि रोकियूं जेकॾहिं कोस्तान जे लाइ का बि कंपनी को बि इदारो अचे हिननि माण्हुनि सां वेड़ करे त उनखे पूरी सिंधी क़ौम खे गॾु थी बीहणु खपे आउं तव्हांखे आख़िर में मोकिलाईंदुसि हिन नतीजे सां इब्राहिम मुंशी जी शाइरी सां पाण तव्हां असांखे
सिंधी क़ौम खे चौतरफ़ खां घेरे में आहियूं कहिड़ो मसइलो आहे कॾहिं इंता पसंदी जे हवाले सां असांजे बम ब्लास्ट कया था वञनि कॾहिं असांजो पाणी बंदि कयो थो वञे कॾहिं असांजा रोड रस्तनि ते एजेंसियुनि जा दलाल वेठा आहिनि असांखे चुरण पुरण नथा ॾियनि उनजे लाइ इब्राहिम मुंशी चयो हो त बंदूक बम ख़ुदि बंदि तूं बंदूक बम ख़ुदि बंदि तूं थी तो बटें कहीं गन तूं जा गई फौलाद अॼु तिन में बरे बारूद छॾ वेरीअ ते अहिड़ो वार थिए धक सां टुकड़ा चार थिए माड़ियुनि अंदरि कड़काट थिए भूए अंदरि बड़काट थिए जग खे जताईंदा हलो झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो जीअ सिंध जीअ भली